सिजावल खान, मां नवाब खान सां मुतफ़िक़ आहियां ऐं तोखे हिन जे घरू मसइलनि में न पवणु घुरिजे। केरु थो चवे इकबाल साहब? केरु थो चवे त मां हिन जे घरू मसइलनि में थो अचां? ऐं केरु थो चवे त हे पंहिंजे मुकाबदी ज़ाल खे छॾे? जे इहा बकवास न कई अथई त ॿुधाए बि कहिड़ी छोकिरी जी ॻाल्हि थो करी? नवाब खान, मां मीर जी भेण जी ॻाल्हि थो कयां, जंहिंखे त आज़ाद तोखे करणो ई पवंदो। उन छोकिरी खे अगवा करण वारा बहावल बख़्त हुया, जॾहिं त मीर बख़्त खे अगवा कयो ऐं उन्हनि जे चंबे मां बख़्त खे इकबाल साहब आज़ाद करायो। इन जो शायदि इकबाल साहब पाण वेठो आहे। हा सिजावल खान, इहा हक़ीक़त आहे त छोकिरी खे वक़्तु अगवा कयो आहे बहावल सां मिली करे। सूबेदार वक़्त सां मिली करे या नवाब सां मिली करे, कंहिं सां बि गॾु मिली करे छोकिरी त अगवा कई आहे न। हाणे इहे अजाया इल्ज़ाम हाणे छॾे ॾे। तोखे ख़बर आहे त बहावल सां मुंहिंजी दुश्मनी हली रही आहे, त पोइ मां वक़्त सां मिली करे हुनखे छो अगवा कराईंदुसि? इहा त मूंखे पक आहे नवाब खान, त जंहिं ॻाल्हि जो सबूत तुंहिंजे साम्हूं पेश न आहे कयो वेंदो, उन ॻाल्हि ते त तूं यकीनी नाहीं। इन ॻाल्हि जो सबूत पेश कर त मां वक़्त सां मिलियल आहियां, मां तोखे झुकी सलाम कंदुसि। नवाब खान, मीर या मुज़ो सम्झो अथई मूंखे? तूं गोल गोल ॻाल्हियुनि जे चकर में मूंखे पियो फेराईंदे हा? सिजावल खान आहियां मां, तुंहिंजी हर फितने खां मां चङी रीति वाक़िफ़ आहियां। पप्पूअ खे तो मोकिलियो हो मुंहिंजी जासूसी करण जे लाइ। छा थो सम्झी नवाब? धोखो ऐं फ़रेब सिर्फ़ु तोखे ॾियण थो अचे? असां बि ॼाणूं था, पर असांजे उसूल ऐं ज़मीर इहो गवारा नथो करे त कंहिं दुश्मन सां बि को धोखो कजे। सिजावल खान, तव्हांजे विच में मसइले हल थियण जे बजाए अञा वधंदो पियो वञे। इकबाल साहब, असांजी दुश्मनी त सालनि खां पई थी हले। जीअं जीअं ॻाल्हियूं खुलंदियूं तीअं मसइला वधंदा वेंदा, खुटंदा कोन। त पोइ बहितर न थींदो त अॻिते ॻाल्हियूं न खोलियो ऐं मसइले खे हल कयो? मां त मसइले खे हिते ख़तमु करणु चाहियां थो इकबाल साहब। नवाब खान खां पुछो त छा इहो मसइला ख़तमु करणु चाहे थो? ॻाल्हियुनि खे ई ॻाइण जी तूं पियो करी सजावल, जॾहिं त मां तोसां हर मसइलो हल करणु थो चाहियां, त पोइ तूं मीर वारनि खे विच में छो थो आणी? नवाब खान, उहा पुराणी संगत आहे, उन्हनि खे बि ईअं अकेलो छॾे नथो सघिजे। जेकॾहिं सभिनी खे विच में आणींदे पोइ त असां कॾहिं बि कोन विरी सघंदासीं। नवाब खान, तव्हां ॿिन्ही खे का विच वारी बात ॻोल्हणी पवंदी। जेकॾहिं मां तव्हांखे हिते वठी आयो आहियां त ठा खां सवाइ पोइ वापसि कोन हलंदासीं। मूं सभु ॻाल्हियूं छॾियूं, पर सिजावल खे और तूं वापसि करणी पवंदी। इहो वाइदो था कयो त मूंसां दरिया खान जे केसनि तां हथु खणंदव? मूं खयो हथु। हुनजे एवज़ औरतुनि जे जान जी अमान जी तव्हांखे ज़मानत ॾियणी पई, ऐं हुन खां पोइ औरतुनि खां हिकिड़ो लफ़्ज़, सिर्फ़ु हिकिड़ो लफ़्ज़ पुछण जो जवाज़ तो वटि न हूंदो। वॾा, इहा पकी ख़बर आहे सिजावल खान ऐं नवाब खान जे विच में छा जूं ॻाल्हियूं हलनि पियूं। मूं दुनिया में कमीना शख्स जाम ॾिठा, पर ही ॿई कमीना उन्हनि सभिनी खां टापों टाप हित संगत खे विड़ाए हाणे पाण में वेही ठाह था कनि। तॾहिं त तव्हांखे चवंदो आहियां त सजण कोई कोई, दुश्मन हर कोई। वॾा, ठा करण खां पोइ लॻे थो तव्हांजो ई रुख कंदा। जॾहिं न मूं ॾांहुं रुख कयूं त पोइ इन्हनि खे ख़बर पइजी वेंदी त घणे वीह सौ जेकॾहिं वाहिद इन्हनि ॿिन्ही खे ॾींहं जा तारा न ॾेखारिया न त मुंहिंजो नालो बि शेर अली न आहे। वॾा, मूंसां ऐं मीर खे त बर्बाद करे चुका आहिनि, बाक़ी रही तो तूं। वॾा, मूंखे चङी तरह ख़बर आहे इहे ॿई, हिकिड़ो नवाब खान हिकिड़ो सिजावल खान, ये चाहींदा आहिनि त ॿिए जी कंहिंजी इज़त असांखे रास न अचे, रुगो हिननि जी इज़त हुजे, हिननि जो नालो हुजे। ऐं ॿिया जेके ॻोठ में रहनि था या तर में रहनि था, ही चाहींदा आहिनि त उहे सभु उन्हनि जे पेरनि में झुकियल हुजनि। जेकॾहिं को
दिल ॿधी उन्हनि जे साम्हूं कंधु खणे थो ऐं ॻाट ऊचो थो करे, ही कोशिश कंदा आहिनि त उनजो ॻाट कंधु झुकाए छॾियो। वॾा पोइ तव्हांखे बि झुकाइण जी कोशिश ज़रूर कंदा। इहा कोशिश वाहिद हू पहिरीं बि करे चुका आहिनि, भल ॿीहर बि कोशिश कनि। जेकॾहिं कोशिश कंदा ऐं मुंहिंजे साम्हूं ईंदा न त उन्हनि खे चङी तरह ख़बर आहे त ही शेर अली सिवाय अल्लाह जे साम्हूं झुकियो आहे, अहिड़नि जे साम्हूं न कॾहिं झुकियो आहे न झुकंदो। वॾा ख़ुदा कंदो त हू असांखां पहिरीं पासो कंदा। अल्लाह खां दुआ घुरई, मां बि दुआ घुरां थो इहे मुंहिंजे साम्हूं अचनि, इन्हनि सां विढ़ण जी मां सख रखां थो। जेकॾहिं मुंहिंजे साम्हूं मैदान ते ईअं लथा न त मूंखे हलकड़ो न समझंदा, हिकु ॾींदा त ॿ खणंदा, छो त ही शेर अली हिसाब सिधो रखंदो आहे। ॿुधा नवाब, और तूं हितां वापसि जॾहिं तो वटि पहुचंदो त उन्हनि सां को बि सवाल कोन कयो वेंदो। पर सजावल हिकु ॻाल्हि थो ॿुधां, हाणे तूं वञी मुंहिंजो घर संभाल, मां गेड़ियूं वियुसि पाए जोगी बणिजी वञा थो लाहुत ला मकान, नंढियूं वतन थियूं मुंहिंजी इज़त जो जनाज़ो करे थियूं, ऐं ही थो चए त वापसि अचण खां पोइ मां हुन खां हथ ॿधी माफ़ी वठां। सजाल खान, उन्हनि खे जान जी अमान मिलंदी, मां इहो तव्हां सां वाइदो थो कयां। इकबाल साहब तव्हां छो, तव्हांखे न इहो वाइदो नवाब खान खे कयो। ठीकु आहे सजावल, मां शर्त क़बूल कयां, पर हिन खां अॻिते न आहे वठणो। जेकॾहिं एतबार न हुजे ज़बान ते त भले विच ते भलो साईं रख। मूंखे तुंहिंजे वाइदे ते एतबार आहे नवाब खान, पर हिकु ॻाल्हि मुंहिंजी सिधी तरह सां ॿुधी छॾ। जेकॾहिं हिन चकर तूं पंहिंजे वाइदे तां फिरे त मां त बर्बाद थींदुसि ई थींदुसि, पर नवाब खान तूं बि सिधो थी करे कोन हली सघंदे। इकबाल साहब ॿुधो था न, कानून जे साम्हूं मूंखे त धमकियूं ॾे। कानून आहे? हाँ नवाब खान, हे कानून आहे, हिनखे तूं कानून थो चई? हाँ ना आहे कानून नवाब खान, हे तो जो चमचो बणिजी चुको आहे, चमचो चमचो चवीस पंहिंजो। तूं हिकिड़ो खसीस चोर थी इकबाल खान सां थो ॻाल्हाईं, मुंहिंजे लाइ को महज़ब लफ़्ज़ इस्तेमाल कर। सच पुछो न इकबाल साहब, त मूं अव्हां जे लाइ महज़ब ज़बान ई इस्तेमाल कई आहे, पर तव्हां त इन खां बि अञा कुझु मथे हो। ईअं खणी चइजे जीअं नवाब खान पंहिंजे ओताक ते राग ॿुधंदो आहे न जिन जा, तव्हां बि उहो ई हो। इकबाल साहब वॾो कमीनो थई, जेतिरो हिनखे रोकींदे न ओतिरो ई गंद कंदुई। गंद कोन पियो कयां नवाब खान, कोन पियो कयां गंद। इहो जेको कुझु चवां थो सा हक़ीक़त आहे, पर इन हक़ीक़त खे ॿुधण जी तव्हां ॿिन्हीअ में सफ़ ई नाहे। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।